जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 3 डिसेंबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास, कृष्ण पक्ष जी गणेश चौथ। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि हुननि जी इच्छा थींदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। संतान पक्ष मां बि काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ख़ासि करे पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी बि प्राप्ति मिलंदी त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी संभावना है। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ हुननि खे या योगा या मेडिटेशन करणु लाभदायक थींदो। धन प्राप्ति भी अॼु हुननि खे थी सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे त हुननि खे अॼु हनुमान जी उपासना लाभदायक थींदी या गाय खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे तो सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु काई न काई पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो प्रसन्न रहंदो। ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति अॼु हुननि खे थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों हनुमान चालीसा जो पाठ करे निकिरणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। गणेश चौथ त जीअं तव्हांखे अॼु ख़बर आहे पौष मास जी कृष्ण पक्ष जी चौथ आहे। अॼु ख़ासि करे जेको भी माण्हू चाहिनि था कि उन्हनि जा ॿारनि जी शादी जल्द सां जल्द थी वञे, कोई भी विघ्न या बाधा न अचे, त पोह जी जेका गणेश चौथ हूंदी आहे हुन में व्रत रखणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। त अॼु हिकु टाइम रसोई खाइणी आहे, पर उहो भी शाम जे टाइम ते कथा ॿुधण खां पोइ जॾहिं तव्हां चंद्रमा खे अर्घ ॾींदव हुन खां पोइ अर्घ ॾेई करे तव्हांखे रसोई खाइणी आहे। सॼे ॾींहं में थी सघे त घटि में घटि हिकिड़ी माला गणेश भॻवान जे नाले सां ओम श्री गणेशाय नमः करे जपणी आहिनि ऐं
जेके बि तव्हांजा सुञाणप वारा बि आहिनि तव्हां उन्हनि खे हिन बारे में ॿुधाए था सघो ऐं चई था सघो कि इहो उपाय करण सां शादी सां जुड़ियल जेके बाधाऊं हूंदियूं आहिनि उहे जल्द सां जल्द दूर थी वेंदियूं। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे आशीष जी जो, जेके नवसारी गुजरात जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे नौकरी मिलण में जाम मुश्किलियूं थी थियनि। त आशीष जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां मां सम्झी थो सघां कि तव्हां जाम थोरो टफ टाइम ॾिसो था, त तव्हांखे मंगल ॾींहुं सुंदरकांड जो पाठ करणु खपे। छंछरु ॾींहुं घटि में घटि 7 दफ़ा हनुमान चालीसा जो पाठ करण सां तव्हांजा सभु विघ्न बाधा दूर थी वेंदा ऐं जल्द सां जल्द तव्हांखे नौकरी बि मिली वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।